बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। इन्न फी खल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन नहारि वल फुल्किल लती तजरी फिल बहरि बिमा यंफ़उन नास व मा अंज़लल्लाहु मिनस समाइ मिन माइन فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتصريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो बयानु फरमायो हो जेके हक़ खे लिकाइनि था, ॼाण जे बावजूदि त हीउ हक़ आहे पोइ बि लिकाइनि था। इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां इशारो कयो वियो हो यहूदियुनि ऐं नसरानियुनि ॾांहुं। यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे तौरात ऐं ज़बूर जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला ॿुधाए छॾियो हो त आख़िरी पैगम्बर जेको हूंदो उनजो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। असुल उनजो अबाणो वतन मक्को हूंदो, कुरैश कबीले मां हूंदो। उनजे मथां जेको किताब नाज़िल थींदो उनजो नालो क़ुरान हूंदो। उन जी शरीयत मुरविज थियण खां पोइ अॻियूं जेके शरीयतूं हूंदियूं सभु जो सभु मनसूख़ थी वेंदियूं। उनखे इहा ॻाल्हि यहूदियुनि नसरानियुनि खे तौरात जे ज़बूर जे ज़रिए ॿुधाई वई, पर हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी बणिया, क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू थियो ऐं हुज़ूर जन पंहिंजी तालीम ॾियणु शुरू कई, तॾहिं यहूदियुनि ऐं नसारनि एतिराज़ु कयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी निशानियुनि सां गॾु इहा ॻाल्हि बि तौरात ज़बूर में हुनखे ॿुधाई वई त आख़िरी नबीअ जो क़िबलो बैतुल मुक़द्दस न हूंदो बल्कि मस्जिदुल हराम हूंदो। जॾहिं मस्जिदुल हराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़िबलो बनाए ॾिनो वियो तॾहिं यहूदियुनि नसारनि जा एतिराज़ शुरू थिया। हाणे हुननि खे तौरात ज़बूर जे ज़रिए सॼो इल्मु बि आहे त आख़िरी पैगम्बर हिननि सिफ़तुनि वारो हूंदो, पर पोइ बि इहे इनकार पिया कनि। अल्लाह ताला इन जे करे गुज़िरियल आयतुनि में हिकिड़ो जामे उसूल बयानु कंदे फ़रमायो इन्नल्लज़ीना यक्तुमूना मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बअदि मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब। हक़ जी ॼाण जे बावजूदि, हिदायत ऐं रहनुमाईअ वारे सिधे रस्ते जे ॼाण जे बावजूदि बि जेको लिकायो, अल्लाह ताला फ़रमायो हुनजे मथां लानत आहे। हिते हिकिड़ो लफ़्ज़ यादि रखी छॾियो, हर आयत जे नाज़िल थियण जो को न को सबबु ज़रूरु हूंदो आहे, पर अल्लाह तबारक व तआला आयत जेका नाज़िल कंदो आहे जंहिं मसइले खे हल करण जे लाइ, उहा आयत बि हिकु क़िस्म जो मोटो उसूल हूंदी आहे। उहा आयत सिर्फ़ु उन मसइले खे हल न कंदी आहे, उन जहिड़ो कहिड़ो बि मसइलो हूंदो उनखे हल करे ॾींदी। जामे हिकिड़ो उसूल हूंदो आहे उन आयत में, जामे हिकिड़ो कानून हूंदो आहे जंहिं कानून खे वठी करे दुनिया में जेको बि मसइलो ज़ाहिर थींदो, मसइलो पैदा कंदो, उनखे उन क़ुर पाक जे उसूल सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हदीस सां उनखे हल कबो। त हाणे इन्हनि आयतुनि खे गुज़िरियल आयतुनि में बयानु कयो वियो ऐं इहे ॻाल्हियूं बि बयानु थी चुकियूं। त पोइ एॾियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि करण खां पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि फरमाई व इलाहुकुम इलाहुन वाहिद, तव्हांजो माबूद हिकु ई आहे, ला इलाहा इल्ला हू, उनखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे, हिकिड़ो ई तव्हांजो माबूद आहे। हुवल रहमान रहीम, उहो केरु आहे? हिकु ई माबूद जो आहे त उहो केरु आहे? अर रहमान अर रहीम। इहे ॿ सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला जूं एॾियूं आहिनि, कुशा जूं वॾियूं सिफ़तूं आहिनि जो अल्लाह तबारक व तआला जॾहिं रहमान वारी सिफ़त सां मख़लूक़ात जे मथां नज़र फरमाईंदो, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ जो मुस्लमान कहिड़ो बि गुनाहगार छो न हुजे उनखे जनम मां कॾहिं जन्नत मां ॾींदो। अर रहमान वारी सिफ़त सां। अर रहीम हिकु अहिड़ी सिफ़त आहे रब तबारक व तआला जी,
हर मखलूक ते अल्लाह तबारक व ताला एतिरो त मेहरबान अरहमुर राहिमीन बाजारो रहम कंदड़ा जो अल्लाह ताला जे रहीम वारे सिफ़त ऐं रहमान वारे सिफ़त जो असर हर उन मखलूक ते उन भितर ऐं पत्थर ते बि पवंदो आहे जेके अल्लाह तबारक व ताला जे ज़ात में सिफ़ात में अल्लाह तबारक व ताला जे मखलूक़ात जे अंदरि जेके रब जूं सिफ़तूं आला ऐं उत्तम आहिनि उन्हनि जो असरु भितर पत्थर कठ पन काना बि महसूसु कंदा आहिनि। अल्लाह तबारक व ताला जो रहम अल्लाह तबारक व ताला जो बाज ऐं फज़ल केॾो वॾो आहे। त बहरहाल हीअ आयत जॾहिं नाज़िल थी तॾहिं यहूदियुनि ऐं नसराननि वरी एतिराज़ कयो त पोइ मुस्लमान न हाणे चवणु शुरू थिया आहिनि वरी त हिकिड़ो ई रब आहे। ऐं मके जे मुशरिकनि बि एतिराज़ कयो त असां वटि 360 ख़ुदा 360 बुत हर ॾींहं जो अलॻि अलॻि हिननि वटि हिकिड़ो असांजे 360 बुतनि खां असांजा मसइला कोन था हल थियनि हिननि वटि हिकिड़ो आहे उहो सॼी दुनिया खे थो हलाए। अजीब ॻाल्हि आहे भला को अथनि न दलील उन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं मुशरिकनि यहूदियुनि नसराननि त हिकिड़ो ख़ुदा जो हिननि जो आहे एॾी वॾी काइनात थो हलाए उनजो हिन सॼी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक उहो आहे भला सबूत को अथनि दलील अथनि। अल्लाह तबारक व ताला दलील तौर ते हीअ एॾी वॾी आयत बयानु फरमाई इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़ जे तव्हांखे दलील थो खपे नथो त रब तबारक व ताला जी ताक़त ऐं कुदरत ऐं दलील सां सम्झायां। अल्लाह से फरमायो इन फी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़ अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे ख़लक़ियो आहे। हाणे आसमान खे ख़लक़ियईं बग़ैर पिलर जे बग़ैर थंबे जे बग़ैर थूणीअ जे एॾी वॾी छत जंहिंजो दुनिया जी काई बि मशीनरी अंदाज़ो नथी लॻाए सघे थी केॾी वॾी आहे ऐं केतिरो मथे आहे इन जो अंदाज़ो बि नथी लॻाए सघे दुनिया जी काई मशीन नथी लॻाए सघे। हीअ असांखे मथे आसमान ऐं ज़मीन जे विच में हिकिड़ो खलाव आहे जेको इहा पीलो पीलो नीरे रंग जो नज़र ईंदो आहे छत त अलाए किथे आहे काई मख़लूक उते नथी पहुची सघे ऐं इहा बग़ैर पिलर जे बीठी आहे एॾी मज़बूत आहे हज़ारों करोड़ों साल गुज़रिया अथसि न उनजो कलर फिटो आहे न उनखे किथां स्क्रेच आई आहे लकीर आई आहे न ॾार आयो आहे न झुकी आहे न झोल कयो अथई काई कमज़ोरी कोन्हसि। लफ़्ज़ थोरा थोरा अल्लाह ताला बयानु कंदो पंहिंजे कुदरत जे करिश्मे खे बयानु करे वियो फरमाई ईअं ई जीअं आसमान ख़लक़ियो आहे न ईअं वरी ज़मीन खे पाणीअ जे मथां बीहारियो आहे। पाणीअ जी सिफ़त आहे पाणी नरम हूंदो आहे उनजे मथां कहिड़ी बि शइ वज़नी रखो त उहा हली वेंदी। एॾी वॾी ज़मीन जंहिं ते 18,000 खां मोपेश मख़लूक़ात मां कुझु मख़लूक़ूं रहनि थियूं अक्सरियत मख़लूक़ जी ज़मीन ते रहे थी उनजे मथां जबल बि आहिनि वण बि आहिनि पखी पुखण बि आहिनि इंसान बि आहिनि हैवान बि आहिनि सभु मख़लूक़ूं अक्सरियत जूं अचनि थियूं त पोइ इहा एॾी वॾी ज़मीन पंहिंजे समूरनि बोझनि वज़ननि सूदो पाणीअ जे मथां जो पई आहे त पोइ इहा हिले छो नथी। पाणीअ जी सिफ़त हूंदी आहे पाणीअ में को भितर उछलायो त को कखु कानो पियल हूंदो त उहो बि लुॾंदो ॿेड़ी हुजे त उहा बि लुॾंदी पाणीअ खे पोइ पाणीअ में तुगियानूं समुंड में अचनि थियूं ज़मीन छो नथी लुॾे कॾहिं कॾहिं पंहिंजे कुदरत जो करिश्मो ॾेखारण जे लाइ ज़िलो आणे करे ॾेखारींदो आहे माण्हुनि खे त हा जे मां चाहियां त ज़मीन खे मज़बूत करे रखण वारी जेका निशानी कुदरत जी मां ॾेखारी आहे ऐं जबल उन जूं मेखूं हणी जीअं हिन महिल पने खे उॾण खां आङुरनि सां रोकियो आहे ईअं अल्लाह ताला ज़मीन जे लुॾण खे लोॾे खां बचण जे लाइ जबल मेखूं हणी करे ज़मीन जे लोॾे खे बंदि कयो आहे। कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व ताला जबलनि जे बोझ खे थोरो हल्को कंदो आहे ज़मीन ज़िलज़िलो वठंदी आहे उहा पंहिंजी बाबलिंग शुरू कंदी आहे वाइब्रेशन कंदी आहे। अल्लाह तबारक व ताला थोरनि लफ़्ज़नि में बयानु कंदे फरमायो तव्हां पुछो था अल्लाह ताला जो वहदहू ला शरीक हुजण जो कहिड़ो दलील आहे। रब उहा ज़ात आहे जंहिं आसमाननि खे ईअं ख़लक़ियो जीअं बयानु थियो जंहिं ज़मीन खे ईअं ख़लक़ियो आहे जीअं बयानु थियो वक़्तिलाफ़ लैल वन नहार अञा ॾींहं ऐं राति खे बि ख़लक़ियो अथई ॾींहं ऐं राति जे मटा सटा वारे सिस्टम खे बि ख़लक़ियो अथई। कॾहिं ॾींहुं वञे थो त वॾो थी थो वञे कॾहिं राति अचे थी त नंढी थी अचे कॾहिं ॾींहुं वॾो आहे त गरम आहे ऐं राति नंढी आहे त बि गरम आहे कॾहिं वरी ॾींहुं नंढड़ो आहे त बि थधो सियारे में राति वॾी आहे त बि थधी आहे कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी कॾहिं ॾींहुं वॾो कॾहिं राति वॾी कॾहिं ॾींहुं नंढो कॾहिं राति नंढी अहिड़ीअ तरह सां राति ऐं ॾींहं जे मटा सटा वारे निज़ाम खे बि ख़लक़ई वल फुल्किल लती तजरी फिल बहर अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं समुंड में ॿेड़ियुनि खे बि हलायो। ही ॿेड़ियूं असां जेके चवंदा आहियूं ॿेड़ियूं इहे बि मुराद पर इन खां बहितर
वलफुल्क लती तजरी फिल बहरी बिमा यनफउ नास। दुनिया जा उहे पुराणा कारोबारी माण्हू जेके जहाज़नि जे अदम मौजूदगीअ में, अञा जहाज़ जो सिस्टम न हो, रेल जो सिस्टम न हो, हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ताईं पंहिंजो वापारु सामुंडी ॿेड़े जे ज़रिए कंदा। अॼु बहरी जहाज़ थी पिया आहिनि, कार्गो थी पिया आहिनि। उन्हनि ॿेड़नि जे ज़रिए अक्सरियत दुनिया जे मुल्कनि जो वापारु थींदो हो। सभु कुझु हुन में खणंदा। सॼो जहाज़ ढोरनि जो भरियलु हुजे त बि ठीकु आहे, सॼो जहाज़ खंड जो, मेट जो, कोयले जो, तेल जो, डीज़ल जो भरियलु हुजे त बि ठीकु आहे। जेको वणेव हुन में खणो। अलाह जी फरमायो पाणी नरम आहे। इहो ॿेड़ो हज़ारों मण टन इहो वज़न तव्हांजो खणी करे हिन पाणीअ में हलंदो आहे। ॿुधायो कहिड़ी ताक़त आहे जेका नरम पाणीअ में हिन एॾे वॾे वज़न वारे ॿेड़े खे हलाए करे तव्हांजे मंज़िल ताईं पुॼाईंदी आहे। रब उहा ज़ात आहे। वरी फरमाए इहे सभु ॿेड़नि में खणंदड़ सामान, ॿेड़ो जेको सामान खणे थो असांजे फ़ाइदे जो कोन्हे। ज़मीन बनाई आहे पाणी जे मथां, असांखे कोन थी खपे, तव्हांजे फ़ाइदे लाइ। आसमान तव्हांजे मथां छत बणायो आहे मज़बूत करे, तव्हांजे फ़ाइदे जे लाइ, असांखे कोन खपे। वरी अञा फरमाई वमा अंज़ल अल्लाहु मिन अस्समाइ मिन मा। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं आसमान खां पाणीअ खे नाज़िल कयो आहे। फ़ाहिया बिल अर्ज़, पोइ उन इहे पाणीअ जे ज़रिए हिन ज़मीन खे ज़िंदह कयो अथई। साईं ज़मीन ज़िंदह ऐं मुर्दा बि थींदी आहे छा? फरमाई हा, बाद मौतिहा। बंजर ज़मीन, वीरान ज़मीन मुर्दा जे मिसाल आहे। जॾहिं पाणी लॻुसि आबाद थी पई, सावक सरसब्ज़ थी पई, वण टण ॿूटा फल फ्रूट बाग़ात पैदा थी पिया, सरसब्ज़ थी पई, इहा ज़िंदगीअ जे मिसाल आहे। अलाह ने फरमायो त इन मुर्दा ज़मीन खे ज़िंदह कंदा आहियूं आसमान वारे पाणीअ सां। वबस फ़ीहा मिन कुल्लि दाब्बा। इहो लफ़्ज़ त चवण में नंढड़ो आहे पर सम्झण जे लाइ ज़रा उलमा मुहद्दिसीन ज़बरदस्त तफ़सीर लिखियो आहे। मुख़्तसिरन अर्ज़ु कयां, अल्लाह ताला आसमान खां पाणीअ खे वसाए करे ज़मीन खे आबाद कंदो आहे। लफ़्ज़नि जो ख़ुलासो इहो आहे। असां थोरे वक़्त जे लाइ सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु ज़हन में अची वियो, असां त सदाईं ज़मीन आबाद कंदा आहियूं, दरिया मां पाणी खणंदा आहियूं या ट्यूबवेल जे ज़रिए था पाणी खणूं। हर वक़्तु असांखे आसमान खां बरसाति त कोन वसी मिलंदी आहे जो हुनखे फ़सुल आबाद कयूं। असांखे त दरिया मां या ट्यूबवेल जे ज़रिए शाख मां वाह मां पाणी मिले थो। अलाह ताला फरमायो तव्हांजो अकुल बि एतिरो आहे त तव्हांजी सोच बि एतिरी आहे। इहो पाणी असां आसमान खां सॼो वसाईंदा आहियूं, पोइ उहो पाणी जबलनि ते बि वसंदो आहे, पकीअ ज़मीन ते बि, कचीअ ते बि, जॻहियुनि ते बि, हर वण पखी पुखण सभिनी जे मथां किरंदो आहे। पोइ असां उन पाणीअ खे तव्हांजे लाइ ज़ख़ीरो करे रखंदा आहियूं। उन इहे पाणीअ सां दरिया बि भरींदा आहियूं, उन इहे पाणी आसमान वारे सां डैम बि भरींदा आहियूं, हेठां जेके ढोरा ढोरा हूंदा आहिनि उहे बि भरींदा आहियूं। इन इहे पाणीअ खे जबलनि जे मथां वसाए करे उते उनखे बर्फ़ बणाए ॼमाए बर्फ़ जी सूरत में वॾा तह बणाए रखी छॾींदा आहियूं। जेको पाणी तव्हांखे डैम में मिलंदो आहे उतां खणंदा आहियो, इहो ई वाह वारो। जितां ढोरी हूंदी आहे तव्हांजो माल मता पखी पुखण सभु उतां पाणी पीअंदा आहिनि, झंग जा जानवर बि। तव्हां बि उतां फ़सुल आबाद कयो। अञा तव्हांखे जॾहिं पाणी जी ज़रूरत हूंदी आहे तॾहिं ऊन्हारे में सिज खे हीट ॾेई करे उहा बर्फ़ जबलनि ते जेका वसाई हुई उनखे थोरो पघराए जबलनि जे रगुनि मां उहो ज़मीन जे अंदरि पाइप लाइन कुदरती विछाए उन मां तव्हांखे पाणी ॾिनो अथमि। तव्हांजी मर्ज़ी आहे, जिथां बि वणेव बोर हणो पाणी मिलंदो। पोइ उहो ई पाणी जेकॾहिं अञा थोरो वधाए करे समुंड सां मिलायूं त बि असांजी मर्ज़ी, शाख सां दरियाहनि वॾनि वॾनि दरियाहनि ऐं नहरुनि सां मिलाए तव्हांखे पुॼाए ॾियूं त बि असांजी मर्ज़ी। जे उन पाणीअ खे ज़मीन जे रगुनि मां मिलाए करे हेठि तव्हांखे पाइप लाइन जे ज़रिए साफ़ु मिठो पाणी करे ॾियूं त बि असांजी मर्ज़ी। पर उनखे जेकॾहिं तव्हां बेक़दरा थियो खारो कयूं त बि असांजी मर्ज़ी। ॾींदा असां ईअं आहियूं। त पोइ अल्लाह तबारक व ताला लफ़्ज़ थोरे में वॾी ॻाल्हि बयानु करे छॾी, वमा अंज़लल्लाहु मिन अस्समाइ मिन मा। अल्लाह उहा ज़ात आहे जेको आसमान खां पाणीअ खे वसाईंदो आहे, पोइ उन पाणीअ जे ज़रिए वरी मुर्दा ज़मीन खे ज़िंदह कंदो आहे। वबस फ़ीहा मिन कुल्लि दाब्बा, ऐं हिन ज़मीन में हर क़िस्म जे चुरंदड़ पुरंदड़ मख़लूक खे पखेड़े ताईं। हाणे उहो दलील पिया घुरनि त हिकिड़ो था चवनि ख़ुदा, त पोइ हुनजो दलील ॾियनि। केॾियूं ॻाल्हियूं बयानु करे वियो। फरमाई वबस फ़ीहा मिन कुल्लि दाब्बा, इन ज़मीन ते चुरंदड़ पुरंदड़ मख़लूकात खे खिंडेड़े छॾियो आहे। हर उहा मख़लूक जेका चुरे थी, पेरनि वारियूं मख़लूकूं बि, किन खे 2 पेर आहिनि, किन खे 4। कुझु मख़लूकूं बिना पेर जे नांग ऐं अहिड़ियूं बलाऊं बिना पेर जे। अल्लाह जी फरमायो जेका चुरे थी उहा मख़लूक, हर चुरंदड़ पुरंदड़ मख़लूक खे मां उते
इन पाणीअ जे ज़रिए ज़मीन खे जो आबाद कयो आहे, त उन ज़मीन ते उन्हनि मख़लूक़ात खे बि आबाद कयो आहे। पोइ ॿी जॻह ते फरमाई वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। फरमाई त जेका बि चुरंदड़ पुरंदड़ मख़लूक पैदा कई अथमि, उन जे रहाइश जो बि मूंखे पतो आहे त इहा मख़लूक किथे रहंदी आहे। हिकिड़ी ज़मीन में ॿिरड़ बणाए करे कुझु मख़लूकूं रहंदियूं आहिनि, कुझु वणनि ते आखेरा ठाहे करे रहंदियूं आहिनि, कुझु हवाउनि में, कुझु जॻहियुनि में, कुझु खेतनि में, खेड़ियुनि में, फोड़नि में, के झंग में, त के तव्हांजे घरड़नि में बि हलाल जानवर कुता ॿिला बि रहनि था। त अलाह ताला ॼण त इंसान खे सेखारे छॾियो त मख़लूक़ात सॼी जो सॼी जेका असां पैदा कई आहे किथे थी रहे, उनजी पहुच केसीं ताईं आहे, उहा छा खाईंदी आहे, केतिरे मिक़दार में खाए थी, सभिनी खे रिज़्क़ सां पहुचाए करे ॾींदा आहियूं। हिते बि फरमाई त रुॻो मख़लूक़ात खे पैदा करे खिंडेड़े छॾे कोन ॾिनो आहे, विसारे कोन छॾियो आहे। यादि ॾियनि असांजे लोहे महफ़ूज़ में लिखत आहे उन्हनि जी केतिरी मख़लूक़ आहे, किथे रहे थी, छा खाईंदा आहिनि, कहिड़ी उनखे मौसम जी ज़रूरत आहे, केतिरियूं केतिरियूं शयूं उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि, कहिड़ियूं नुक़सानदह, पोइ असां उन्हनि जे फेवर में उन्हनि जे माहौल खे हलाईंदा आहियूं। पोइ फरमायईं एतिरे में रुॻो बसि कान्हे, अञा ॿुध व तसरीफ़ रियाह, हवाऊं बि असां पैदा कयूं आहिनि। हवाऊं जेके हिकु जहिड़ियूं बि कोन घुलंदियूं आहिनि, कॾहिं हवा तिखी त थधी, कॾहिं थोरी थोरी त बि गरम, कॾहिं हवा स्पीड सां त कॾहिं ढिली ढिली लुरीअ वारी, कॾहिं थधी त कॾहिं गरम, कॾहिं शोही ताईं उॾामियूं वञे सभु कुझु, जेके छपर छांव सभु कुझु सोलर वग़ैरह माण्हू जो कुझु आहे उॾाए वई, कॾहिं ईअं तूफ़ान जी शक्ल में, कॾहिं नॉर्मल, कॾहिं थधी, कॾहिं वणंदड़, त कॾहिं इहा बि थोरी हवा बि गरम लुक लिंगनि खे साड़ींदड़। फरमाई इहे बि सभु असां सम्झूं। वस्सहाबिल मुसख़्ख़र बैन अस्समाइ वल अर्द, अलाह जी फरमायो त अञा ॿुध, इहे जेके ककर आहिनि न, ककर, इहे बि ताबेदार आहिनि असांजे हुक्म जा। असांजे हुक्म सां इहे भरिजंदा आहिनि समुंड जे पाणीअ मां, समुंड खे बाफ़ ॾींदा आहियूं, जोश ॾींदा आहियूं, पोइ उन बाफ़ जे ज़रिए ककरनि खे भरींदा आहियूं। ककर उहो पाणी खणी करे असांजे मर्ज़ी सां जिते हुकुम हूंदो अथनि उते वसाईंदा आहिनि। कॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदव त हिकिड़ा ककर हेठां हेॾे वेंदा आहिनि, ॿिया ककर वरी उतां ई मथां हुनजे वरी ॿिया ककर उबतो वेंदा आहिनि। हिकिड़ीअ ई ज़मीन आसमान जे विच में फिज़ा में केतिरा ई ककर के काॾे वेंदा आहिनि, के काॾे वेंदा आहिनि। फरमाईं त इहे सभु असांजे हुकुम जा ताबेदार आहिनि, इन्हनि खे असां हलाईंदा आहियूं। पोइ जेके ककर चुरपुर कंदा आहिनि न, इहे ज़मीन ऐं आसमान जे विच ते ई असांजे हुकुम जा ताबेदार हूंदा आहिनि, पिया हलंदा आहिनि। लायातिल लिक़ौमी याक़िलून, फरमाई इहे सभु निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अक़ुलु रखंदा हूंदा, जिन खे अक़ुलु हूंदो, जिन खे सम्झ हूंदी, जिन खे साञा हूंदी, समझदारी हूंदी, उहे ई असांजूं इहे ॻाल्हियूं सम्झी सघनि था। बाक़ी जंहिंखे अक़ुलु कोन्हे उनजी बात न आहे त असांजूं तौहीद जूं ॻाल्हियूं ऐं दलील सम्झी सघूं। त ॾिसो, यहूदियुनि ऐं मके जे मुशरिकनि जो जॾहिं सवाल हो त हिकु ख़ुदा आहे त पोइ हुनजो दलील खपे, एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अलाह तबारक व तआला हुनजे दलील तौर ते बयानु करे पोइ फरमायूं त हिते अक़ुलु खपे असांजे ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ। ॻाल्हि ख़तमु थी वई। मालूम थियो त क़ुर खे सम्झण जे लाइ, अलाह जे तौहीद खे सम्झण जे लाइ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिसालत खे सम्झण जे लाइ, सहाबा किराम जी तिर्ज़ ऐं तालीम तरबियत खे सम्झण जे लाइ अक़ुलु खपे। अक़ुल खां सवाइ इंसानु कोन्हे, अक़ुल खां सवाइ इंसानु अधूरो आहे। ऐं सच पच हिसाब बि अक़ुल वारे जो आहे। ॻाल्हियूं बि अक़ुल वारो सम्झंदो, हिसाब बि अक़ुल वारे खां, चरे खां कोन्हे, मोगे खां कोन्हे, लूले लंगड़े खां थींदो, छो त अक़ुलु अथसि न। जंहिंखे अक़ुलु कोन्हे हुन सां हिसाबु कोन्हे, जंहिंखे जेतिरो अक़ुलु आहे हुन खां ओतिरो हिसाबु आहे, जंहिंखे जेतिरो इल्मु आहे अक़ुल सां ओतिरो हिसाबु आहे। हिकिड़नि वटि इल्मु त तमामु घणो आहे पर अक़ुलु कोन्हे, हुनखे इल्मु कोन चइबो। गॾा जे मथां सॼो कुतुब खानो सचे रक़म चइबो त आलिम थी वियो। माण्हू जेकॾहिं 5 किताब खणंदो पर वीचारे खे पढ़ियलु कोन्हे या अणपढ़ियो आहे या मज़दूर आहे, किताबनि जो पाचको मज़दूरीअ ते हितां खणी हुते छॾणु वञे थो, इहो बि कोन वञी रहे आलिम आहे। मथे ते खणी वञे क़ुर मस्जिद में कंहिं ॻाल्हि ते त बि कोन चइबो त इहो आलिम आहे। मालूम थियो त क़ुर जो इल्मु हुजणु हिकु ॿी शइ आहे जेका तरतीब सां सिखी इल्मु हासिलु कबो आहे। उन खां पोइ सिखण खां पोइ बि सिखण वारा बि सभु हिकु जहिड़ा अक़ुलमंद न हूंदा आहिनि, के इंतिहा दर्जे जा अक़ुलमंद हूंदा आहिनि, के विच थरा, त के वरी असां जहिड़ा ई साजड़ा घटि दर्जे वारा बि। अलाह तबारक व तआला फरमायो ॻाल्हियूं अक़ुल वारा सम्झंदा, बेअक़ुलनि जी बात कान्हे। बाक़ी जंहिंखे जेतिरो अक़ुलु हूंदो हिसाबु ओतिरो थींदो। असांजूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बि तोखे तौहीद सम्झ में न आई, पोइ असां पाण सम्झाईंदासीं हुनखे तौहीद छा
अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे ॿुधण ऐं ॿुधाइण खे विहण खे क़बूल फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए ऐं इन तौहीद ते अल्लाह तबारक व तआला ता हयात तव्हां असांखे बि सलामत रखे, जियारे त बि न तौहीद सां, मौत ते बि न तौहीद सां। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।